नवा क्या कंदासीं सखर खां अदालत पारां पुलिस कांस्टेबल्स जी भर्तियुनि बाबति 18 सेप्टेम्बर ताईं स्टे ऑर्डर बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में पुलिस कांस्टेबल्स जी भर्तियुनि में मुबैना बेज़ाब्तगियुनि बाबति दरख़्वास्तनि जी ॿुधणी थी आहे। सखर मां ख़बर हवा ताईं पहुचायूं पिया। अदालत पारां पुलिस कांस्टेबल्स जी भर्ती बाबति 18 सेप्टेम्बर ताईं स्टे ऑर्डर बरक़रार रखण जो हुकुम जारी किया वियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में पुलिस कांस्टेबल्स जी भर्तियुनि में मुबैना बेज़ाब्तगियुनि बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी कई। अदालत पारां 18 सेप्टेम्बर ताईं स्टे ऑर्डर बरक़रार रखण जो हुकुम ॾिनो वियो आहे। लाॻापियल ऑफिसरनि खे नोटिस पिणु जारी कया विया आहिनि। इन जा वधीक अपडेट वठंदासीं। अनस गांगरो सखर खां लाइन ते मौजूद आहे। जी अनस, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सिंध पुलिस में कांस्टेबलनि जे भर्तियुनि खिलाफ़ दाख़िल 50 खां वधीक दरख़्वास्तनि ते गॾियल तौर ते अॼु ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच आईनी बेंच जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांघी ऐं जस्टिस रियाज़त अली साड़ ते मुश्तमिल आईनी बेंच तरफ़ां केस जी ॿुधणी कई वई आहे। अदालत में सखर घोटकी खैरपुर ऐं नौशर फिरोज़ सां तालुक़ रखंदड़ जेके 150 खां वधीक दरख़्वास्त गुज़ारनि वकील शबीर शेर, बदर मेमण, एजाज सिप्रा ऐं ॿियनि समेत जेके अदालत में पेश थिया। अदालत में जेके केस जी ॿुधणी थी, अदालत तरफ़ां सीवा IBA टेस्टिंग सर्विस जो रिज़ल्ट ऐं सिंध पुलिस जो जेको टेस्ट वरिती वई उहो रिज़ल्ट ऐं तयारु कयल शीटुनि जी भेटा कई वई। अॼु सखर ज़िले जे उम्मीदवारनि जी चकास कई वई, जंहिंमें वकील शबीर शेर मूजिबि अदालत तरफ़ां ॿुधायो वियो त जंहिं उम्मीदवार सीबा टेस्टिंग में इंग्लिश में 6 मार्कूं खयूं आहिनि उनखे 9 ॾिनियूं वयूं, जॾहिं त जंहिं 43 खयूं आहिनि उनखे 92 मार्कूं ॾेई करे पास कयो वियो आहे। अदालत तरफ़ां जेके थियल टेस्ट नतीजनि ते पिणु जेको आहे सो अदम एतमाद जो इज़हार ऐं कयो आहे, जॾहिं त खैरपुर घोटकी ऐं नौशर फिरोज़ ज़िलनि जे उम्मीदवारनि जो जेको नतीजो आहे टेस्ट पेपर आहिनि उहे जेके ईंदड़ 18 जेको सेप्टेम्बर आहे उन ते चेक कया वेंदा। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांघी ऐं ॿियनि चयो त सिंध पुलिस कांस्टेबलनि जूं जेके भर्तियूं थियूं आहिनि उनमें बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि। अदालत तरफ़ां IBA यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर डायरेक्टर सीबा टेस्टिंग सर्विस तोड़े वास्तेदार धुरनि खे पिणु नोटिस जारी कंदे 18 सेप्टेम्बर ते जेको आहे सो तलब करे वरितो आहे। अदालत तरफ़ां कांस्टेबलनि जे भर्तियुनि ते स्टे ऑर्डर पिणु जेको आहे सो बरक़रार रखियो वियो आहे। यादि रहे त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 4 ज़िलनि जे उम्मीदवारनि तरफ़ां सिंध पुलिस कांस्टेबलनि में मुबैना भर्तियुनि घटि मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑर्डर ॾियण ऐं वधीक मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे नज़रअंदाज करण खिलाफ़ सखर खां अपडेट करण जे लाइ।